अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सज्जाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। ISPR चयो आहे त 27 फेबरवरी 2019 सरप्राइज़ जो ॾींहुं आहे। अॼोको ॾींहुं पाकिस्तानी क़ौम जे पुरअमन हुजण जो सबूत आहे। जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जे चेयरमैन ऐं टिन्ही हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहनि पारां ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड जा 4 साल मुकमल थियण ते हथियारबंद फ़ौजनि खे ख़राज तहसीन पेश। ISPR मूजिब पुलवामा फॉल्स फ्लैग ऑपरेशन खां पोइ भारत बुज़दिलाणे हमले जी कोशिश कई, जंहिंखे पाकिस्तान बहादुरी सां नाकाम बणाए छॾियो। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड अमजद शुएब खे इस्लामाबाद मां गिरफ़्तार कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त अमजद शुएब ख़िलाफ़ रमना थाणे में माण्हुनि खे अदारनि ख़िलाफ़ भड़काइण जो केस दाख़िल कयो वियो आहे। कराची में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि हथां फेडरेशन ऑफ प्राइवेट स्कूल्स जो वाइस चेयरमैन ख़ालिद रज़ा क़त्ल। पुलिस जो चवणु आहे त गुलिस्तानी जोहर ब्लॉक 7 में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि ख़ालिद रज़ा खे संदसि घर अॻियां निशानो बणायो। फायरिंग जी जाइ तां 30 बोर जा खोल मिलिया, जिन खे तहवील में वठी छॾियो आहे। तहरीक लबैक पारां सिंध समेत सॼे मुल्क में महांगाई ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल, एहतजाजी मुज़ाहिरा, धरना। लाहौर, मुल्तान, कराची, हैदराबाद, बदीन, सिजावल, नुशरफ फिरोज, जैकमाबाद, कंबर ऐं ॿियनि शहरनि में कारोबार बंद। हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। कंदकोट भरिसां गबलू थाणे जी हद में धाड़ेलनि ट्रक ड्राइवर खे अगवा करे वरितो। इतला ते पीछो कंदड़ पुलिस एहलकारनि ते फायरिंग, हिकु पुलिस एहलकार शहीद। पुलिस मुक़ाबले बाद मुख़फ़ी ड्राइवर खे बासियाब कराए वरितो। पुलिस अटाला धाड़ेलनि पोयां वयल। हैदराबाद पुलिस पारां धार कार्रवाइनि दौरान 3 जवाबदारनि खे मुबैना मुक़ाबलनि बाद ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। मुबैना पुलिस मुक़ाबला थाणे हुसैनाबाद, फोर्ट ऐं थाणे बल्दिया जी हदुनि में ॼाणाया विया। नाज़रीन, हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।